अस्सलाम वालेकुम। हाणे 20 सेल्सियस के फ़ारेनहाइट में कीअं बदिलाइबो, ठीकु आहे। हाणे हिन में हिकिड़ो फार्मूलो तव्हांखे फार्मूलो यादि करिणो आहे, फार्मूला तव्हांखे यादि करणा आहिनि, ठीकु आहे। फार्मूलो कहिड़ो आहे? फ़ारेनहाइट में बदिलाइण जो फार्मूलो जेको आहे उहो आहे सेल्सियस मल्टीप्लाई 9/5 प्लस 32, ठीकु आहे। हीउ फार्मूलो तव्हांखे यादि करिणो आहे। छा में बदिलाइण जो? फ़ारेनहाइट में बदिलाइण जो इहो फार्मूलो आहे। सेल्सियस के फ़ारेनहाइट में बदिलाइण जो इहो फार्मूलो आहे, ठीकु आहे। हाणे त हीअ छा आहे? सेल्सियस रखियलु आहे, त हाणे हिते सेल्सियस घणो आहे? पाण रखंदासीं 20 सेल्सियस आहे, ठीकु आहे। मल्टीप्लाई 9/5 प्लस 32। हाणे जेकॾहिं आम्हूं साम्हूं हिते खोड़ो लॻे थो, डिवाइड करे थो, त हणी छॾियोसि, को मसइलो न आहे। नथो लॻे त पोइ नॉमिनेटर सां ज़र्ब करे ॾियो, त हिनखे लॻो 7 टाइम, ठीकु। हाणे 7 ऐं 9 पाण में मल्टीप्लाई कंदासीं, 7 ऐं 9 पाण में मल्टीप्लाई कंदासीं 30 और 63 थिया, ठीकु आहे, प्लस 32। ऐं हे प्लस 32 पाण में ए जेके आहिनि पाण प्लस करे छॾींदासीं, 32 ऐं हे प्लस 5 9 फ़ारेनहाइट, ठीकु आहे। हीउ जवाबु अची वियो, त हिन में थींदो 95। सम्झी विया या सम्झायां? थैंक यू। हाणे क्वेश्चन छा आहे? फ़ारेनहाइट के 59 फ़ारेनहाइट के सेल्सियस में बदिलायो। हाणे इन जो फार्मूलो आहे, इहो बि यादि तक तव्हांखे करणु खपे, ठीकु आहे। हिन जो फार्मूलो वरी कहिड़ो आहे? त हिन में तव्हां सभिनि खां पहिरीं सफ़ा सवलो तरीक़ो जेको आहे न, 59 माइनस 32, ठीकु आहे। हिन जो फार्मूलो जेको आहे हीअ आहे फ़ारेनहाइट मल्टीप्लाई 5/9, ठीकु, 5/9 माइनस 32। हीअ जेको आहे हीअ फार्मूलो जेको हिन जो आहे, पर पाण तव्हांखे सवले तरीक़े सां हिन खे पाण माइनस कंदासीं 27 बता, ठीकु आहे, 27 बता। हाणे छा कंदासीं? हिते पाण पुट कंदासीं 27 मल्टीप्लाई 5/9, ठीकु आहे। हिन जो टेबल हणंदासीं, हिन खे घणा टाइम डिवाइड करे थो? 3 टाइम, 1 टाइम 9 is 9, 2 टाइम 18, 3 टाइम 27, ऐं 3 ऐं 5 पाण मल्टीप्लाई करे छॾींदासीं, 15 सेल्सियस, ठीकु, 15 सेल्सियस जवाबु आयो। त हू नमूनो बि तव्हां अप्लाई करे सघो था, हीअ बि करे सघो था, तव्हांजी मर्ज़ी आहे। त हाणे हिन में हिकिड़ी ॿी यादि कजो त पाणी जो जेको ॼमण पद हूंदो आहे, फ्रीज़िंग पॉइंट हूंदी आहे, उहा हमेशह 0 सेल्सियस हूंदी आहे, ठीकु। ऐं पाणी जो जेको